सजी जिंदगी खेड़ी थी चुआ। अरे तुझो नालो भी तो अगर लिफागो है लिफागो। तुझे नाले ते तो बैंक में को अकाउंट भी ना है। दिस भाग हवालिया जा न को 100 न को 1000 पूरा 20 करोड़ निकता अथस 20 करोड़। अरे मुझा 40 करोड़ निकरंदा रख शर्त इहो हवाली कार वठण वियो आहे न मां जहाज वठी ईंदुसि जहाज। जेकॾहिं हवालीअ जो बैंक में अकाउंट आहे न त मौजो भी थी सघे थो। हा बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे त बैंक वारनि खां मां विसरी वियो आहियां। सुभाणे मां शहर वेंदुसि बैंक मां जांच करे ईंदुमि। दिल सां दुआ ई नथी लगे त तुंहिंजा बि के करोड़ निकिरंदा। तोखे ॾिसी त नोट ईअं भॼी था वञनि जीअं कुआ ॿिलीअ खे ॾिसी भॼी वेंदा आहिनि। एॾो त तूं ख़ूबसूरत आहीं पैसा भी तो खां डिजन था। चरी मां वॾो भाग वारो हुयुसि पर जॾहिं खां न तोसां जी शादी कई असल बंबो ई भरजी वियो। हाणे भाग अचे त काॾो अचे। अरे सुञाणिया मां तोखे सुञाणिया तोखे छा मां तुंहिंजे वॾनि खे बि सुञाणिया। पिणे मर्याद जो जेको बूथ ॾिसंदो हुयो न उहो जेल हलियो वेंदो हुयो। अहिड़ा त अव्हां जे वॾनि जा बूथ हुया। उहो त मुंहिंजो बाबो मरायत जमादार हुयो इन ही करे। ऐं बाबा मर्याद जी अॻियां न पुलिस जा जमादार भी सिर झुकाए वेहंदा हुया। पिणे मरायत हजम हो इन जे करे पर तू मूंखे मेणा न ॾे। मां सुभाणे वेंदुसि बैंक में ॾिसां थो त बैंक वारो कीअं नथो मूंखे पैसा ॾे। हा हा ॾिसंदासीं कहिड़ा फाड़ा मारी थो। वाह हवाली तुझो भाग वाह 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 हिक ही धक में रातों रात में करोड़पति। वाह हवाली तुझो भाग वाह वाह। रागु किथे आहे रागु? बोड़ा रागु न भाग भाग सफा मौलाई पोड़ो आई को बुधो अथम त सुघड़ भी मोटी आई है। मौलाई हा हा मुमताज जो रागु भी भलो आहे। अटो खोबाटो अच्छो थई मुंह छा 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 चई अचई दो मींह। हाणे मींह किथां आया कुकू कुंढाई तू भी सही वॾो लाहु आहीं। हिकिड़ो बेईमान ॿियो वरी कूड़ो। छॾे मोड़े जी जान इन माड़ जी वेंदे ॼण डूंडी बेर में पटको फाती। पर सेठ धनु ये 20 करोड़ हवाली जे खाते में आया किया? हवाली को वापटा में एसडीओ आए छा? बाबा कुकू भाग दे भीड़ो त दाल सीरो। हा सही बराबर इहो बीड़ो कुंभर भी वॾी ॻाल्हि आहे। छा त गागर वॼाईंदो आहे। छा भला मुमताज मौलाईअ सां उहो भी गॾु आहे छा? सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।